नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी आऊं आहियां संझा सैयद हल्ला से हेडलाइन सर में अमन अमान जी सूरत हाल बाबत अहम इजलास। शहबाज शरीफ चवे तो बलूचिस्तान में अमन अमान जी सूरत हाल इत्मीनान जोगी है। अमन इस्तेहकाम लाइ वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत सां सहकार जारी रखंदी। वज़ीर आज़म खुशदार कचला क़ौमी शाहरा जी पीर जो पत्थर रखी छॾी। इत्तेहाद ऐं इत्तफ़ाक़ सां बलूचिस्तान जे मसइलनि खे हल करे सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ताज़ो ई दहशतगर्दी जे वाक़िअनि हिकु भेरो ॿीहर तर खंयो आहे। जदोजहद ऐं इत्तफ़ाक़ सां हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी खे शिकस्त ॾींदासीं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सुप्रीम कोर्ट खां साज़िश वारे मामले जी खुलियल ॿुधणी जो मुतालबो। चवे तो क़ौमी सलामती कमेटीअ में तस्दीक थी वई आहे त मुदाख़लत थी। लंडन में वेठल नवाज़ शरीफ़ पाकिस्तान में पंहिंजे भाउ ऐं ज़रदारी सां मिली करे साज़िश कई। इलेक्शन कमीशन असांजे ख़िलाफ़ आहे, उनखे बिना देर इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी कारकुननि खे इस्लामाबाद मार्च लाइ तैयारी जी हिदायत। इमरान खान कन खोले ॿुधी छॾे, संदसि गुंडागर्दी न हलंदी। मरियम नवाज़ जो चवणु आहे त आरिफ अलवी जे इल्ज़ाम में पकड़ियो वियो। इमरान खान बि उन में मुलविस आहे। PTI चेयरमैन हाणे मुल्क में ॾफेड़ पखेड़ जी कोशिश करे रहियो आहे। PTI चेयरमैन जे प्रेस कॉन्फ्रेंस ते इतलात खाते जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो रद्द अमल चवे थी इमरान ख़ान 4 सालनि ताईं अवाम खे लुटियो ऐं मुल्क जी मईशत तबाह कई। हू साज़िश जे कूड़े प्रोपेगेंडा करे रहियो आहे ऐं PTI चेयरमैन साज़िश कंदड़ मुल्क जे नुमाइंदनि सां छो थो मिलंदो रहे। जेको मुल्क मुदाख़लत कंदो रहियो तव्हां उन जे नुमाइंदनि खे दावत ॾेई घुराईंदा रहिया। तव्हां इस्लामाबाद ईंदा त पुछियो वेंदो त तिशा ख़ान जूं घड़ियूं केॾांहुं वयूं। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान खान इक़्तिदार में बि कूड़ ॻाल्हाईंदो हो ऐं हाणे बि कूड़ पियो ॻाल्हाए। पंहिंजे जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान खान इक़्तिदार में बि कूड़ ॻाल्हाईंदो हो। संदसि चवणो त इमरान खान मुल्क जी आइनी इदारनि ते हमिलो कयो आहे। मुल्क जे आइनी इदारनि ते हमिलो बर्दाश्त न कयो वेंदो। इमरान खान नफ़रत जी सियासत बदिरां चूंडुनि जो इंतज़ारु करे। पंजाब जे नए वरे वज़ीर जी हलफबरदारी कुछ देर में थींदी। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी हमज़ा शहबाज खां हलफ वठंदो। वज़ीर आज़म पंजाब जे वॾे वज़ीर खां हलफ वठण लाइ सदर खे सेनेट चेयरमैन जी एडवाइस ॾिनी हुई। हलफ जे मामले ते सदर आइनी तौर ते वज़ीर आज़म खां मशवरो वठण जो पाबंद आहे। सदर आरिफ अलवी खे आइनी उहिदे जो ख़्याल नाहे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। मुल्क खे इमरान ख़ान जे हुकुम ते न पर आइन मौजूदु हलाइणो आहे। सदर वटि मुल्क जो सियासी न पर आइनी उहिदो आहे। एक ही ॾींहं खां पंजाब खे वॾे वज़ीर ऐं काबीना खां सवाइ हलायो पियो वञे। आइन ते अमल वक़्तु सदर गवर्नर ऐं PTI क़यादत बीमार थी पवंदी आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान। फरीदाबाद जे बाहि मुतासिर ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में इंतज़ामी ग़फ़लत ते सिंध जे वॾे वज़ीर जो सख़्त एक्शन। मुराद अली शाह, DC दादू समीला शेख, DHO हमीद शेख ऐं असिस्टेंट कमिश्नर फ़हीम लाखेर खे मुअतल करे छॾियो। मुर्तज़ा शाह DC दादू मुक़रर। वॾो वज़ीर चवे थो सिंध हुकूमत बाहि मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी, हर मुमकिन मदद कई वेंदी।
फरीदाबाद में जो बाढ़ मुतासिर वोट फेज़ मंचांडियों में हुकूमत पारा बहाली जो कम शुरू न थी सघियो। 5 ॾींहं गुज़री वञण बावजूद इंतजामिया बाहि ते मुकमल तौर ते ज़ाब्तो आणण में नाकाम। तबाह थियल घरनि जो मलबो बि न हटी सघियो। पीअण जो पाणी न मिलण सबबि मुतासिर उञ मरण लॻा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायतुनि ते नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पारां ब्रिगेडियर वसीमुद्दीन ऐं इमदाद हुसैन सिद्दीकी मेहर जे बाहि मुतासिर फेज़ में मंचाने ॻोठ पहुता। वफ़द बाहि मुतासिर ॻोठ जो मुआइनो कयो ऐं फ़ौतियुनि जे वारसनि सां ज़ुरख़्वाही कई। फ़ौतियुनि जे वारसनि खे 3-3 लख ऐं ज़ख़्मियुनि खे 1-1 लख रुपया रक़म ॾिनी वई। सड़ी वियल 75 घरनि जे मालिकनि में 1-1 लख रुपयनि जा चेक विरहाइण दौरान बदनज़मी इंतज़ामिया चेक विरहाइण वारो अमल आरज़ी तौर रोके छॾियो। उत्तर वजीरिस्तान में सरदपार खां दहशतगर्दनि जो हमलो 3 जवान शहीद। ISPR मूजिब फोर्सिस की भरपूर कार्रवाई में दहशतगर्दनि जे वॾे नुक़सान जा इतला आहिनि। दहशतगर्दनि तरफ़ां अफगानिस्तान जी ज़मीन इस्तेमाल करण ते मज़म्मतुनि था। पाक फौज दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान में पेट्रोलियम शयुनि में इज़ाफ़े जो इम्कान वधी वियो। फ्यूल सब्सिडी ख़त्म करण जो इशारो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी IMF अख़्तियारनि सां मुलाक़ात। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चवे थो IMF सां गॾिजाणी में सब्सिडी ख़त्म करण ते राज़िपो ज़ाहिर कयो। मुतफ़िक़ आहियूं त मुल्क सब्सिडी बर्दाश्त नथो करे सघे। IMF चाहे त पेट्रोल जे फ्यूल सब्सिडी न ॾिनी वञे। प्रोग्राम डीरेल थी चुको हो जंहिंखे वापसि आणो पवंदो। दादूजी मॉडल क्रिमिनल कोड उमिर अबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में नामज़द 2 जवाबदारनि सिकंदर ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी ज़मानत रद्द करे छॾी। उमिर अबाब चांडियो जो चवणु आहे त इंसाफ़ मिलण में देरि थी आहे पर खेसि अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। हू इंसाफ़ ख़ातिर अदालतुनि जा चकर कटे रही आहे। हर को चवे पियो तव्हां अदालत वञी वक़्तु ज़ाया कयो पिया। इंशाअल्लाह जल्द जवाबदारनि खे फाही ते पहुचायो वेंदो। दरिया खान मरी वेझो ॻोठ मुराद खोखर वटि लिंक रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। मारिजी में इमाम बख्श मरी ऐं एजाज़ मरी शामिल। खानपुर मर वेझो पीर बरी वारे इलाइक़े में पुराणे तकरार तां हथियारबंदनि हथां नौजवान मारिजी वियो। बोज़दार बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां फायरिंग में निज़ाकत बोज़दार मारिजी वियो। खानपुर महर में महर ऐं पिताफ़ी बिरादरी जी 2 धुरियुनि में छिकताड़। पलान में 2 ॼणा अमल जो दड़ो वटां पिताफ़ी बिरादरी जा हथियारबंद इम्तियाज़ महर ऐं मुमताज़ महर खे अगवा करे विया। हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। कराची में निश्तर पार्क खां निकितल मरकज़ी मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो मां बारगाह हुसैनिया ईरानिया खारदर पहुची नहर थी वियो। हैदराबाद मीरपुर ख़ासि शहीद बेनज़ीर आबाद सखर ऐं लाड़कानो डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि मां मातमी जुलूस कढिया विया। सिक्योरिटी जा इंतज़ाम ग़ैर मामूली कया विया। टनोलायर में जो कोट नज़र अली रिंद में मासूम बाड़े के पोलियो हुजण जो शख़्स आहे। हुरियत गुलबहार रिंद जे 2.5 वरियनि जे नवाब रिंद के पोलियो हुजण जो अलामतूं ज़ाहिर थियूं। DHO मौजूद डॉक्टरनि जी टीम मुतासिर ॻोठ में मोकिली। बाड़ी जे रत जा जुज़ा वरिता विया आहिनि। रिपोर्ट हुजण बाद वधीक ख़बर पवंदी।